मोर मोहतरम साईं सुमरा साहब उन सां गॾु असांजो प्यारे में प्यारो दोस्त साईं मोहन परेल साहब उन सां गॾु साईं वजूल्ला कुरई साहब साईं हुसैन बश ऐं प्यारा शफ़ीक हमदर्द हिते आयल महिमान ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्द अस्सलाम वालेकुम। सभु तारीफ़ूं अल्लाह पाक खे जुगाइनि थियूं जंहिं इंसान खे अशर मखलूक़ात जो लक़ब ॾेई पैदा कयो। उन खां पोइ लखे दुरूद ऐं सलवातूं असांजे आका नामदार ते हुजनि जंहिंजा असीं सभु उमत कयूं। मुंहिंजा साईं चवंदा आहिनि त गुल टारीअ मां न पटिबो त ॻिचीअ जो हार कीअं बनबो। गुल टारीअ मां न पटिबो त ॻिचीअ जो हार कीअं बनबो। मोती सिप मां ॿाहिरि न निकिरंदो त शाही ताज में कीअं जॻह हूंदो। मूंखे अनकरीब 10 साल थी विया रिटायर थियण खे, पर मुंहिंजो तालीम सां मां उस्ताद आहियां, पुराणो उस्ताद आहियां। मुंहिंजी अपॉइंटमेंट उमरकोट जी आहे, सिंधी टीचर। पोइ इहा महिनत जेका असांखे तव्हां ॿारनि खां मिली, उहा ई ॻाल्हि आहे त महिनत इंसान जी करणु वेंदी आहे। मां नौकिरी बि कंदो हुउसि ऐं पढ़ंदो बि हुउसि। अहिड़ी तरह सां मां 18 ग्रेड ताईं पढ़ंदुसि। अलाह जा लख अहसान थिया जो मां पंहिंजो मक़सदु माने रिटायर कयो आहे। हींअर इकरा स्कूल में प्रिंसिपल जे हैसियत में रहां थो। काफ़ी उस्ताद आहिनि जेके रिटायर आहिनि उते पहुता, पर अॼु मूंखे ख़ुशी ॾाढी थी आहे त हीअ विसायल इलाइक़ो हो, विञायल इलाइक़ो हो, जंहिं वक़्तु मां सुपरवाइज़र हुउसि त हिन स्कूल में मां इम्तिहान कया आहिनि। ऐं अॼु ऐं उन ज़माने खे ताराजी में तोड़े मूं ॾिठो आहे त हिन जा हाणे वक़्त खुलिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला सुख मिलंदा आहिनि। ॾाढी ॾाढी मूंखे ख़ुशी थी आहे जेकी मां हिते उस्ताद थो ॾिसां, जेकी बाक़ाइदे महिमान थो ॾिसां, जेकी शागिर्द थो ॾिसां, अहिड़ा मूं इम्तिहान में कोन ॾिठा। हीअ सभु महिनत जी ॻाल्हि आहे। मां उन उस्ताद जेको हेड मास्टर मौजूदु उस्ताद आहे गुलाम शबीर, मां उनखे उनजे स्टाफ खे ऐं जेके उनजे कम में हिन में अॼु हिन महफ़िल में गॾु थिया आहिनि उन्हनि सभिनी जो सलाम थो करे। छाकाणि त का बि ॻाल्हि महिनत खां सवाइ कान थींदी आहे। मूं तव्हांखे पंहिंजो मिसाल ॿुधायो त उमरकोट तमामु दूर दराज़ परे मुल्क आहे ऐं मां पहिरीं अपॉइंटमेंट सिंधी मास्टर ते वियोसि। पोइ महिनत करे मां 18 ग्रेड ते हासिल कयो। तंहिंजे करे अॼु जेके उस्ताद आहिनि जंहिं महिनत कई आहे ऐं असांखे हिते घुरायो आहे, उन्हनि जा कुर्ब आहिनि, लख अहसान आहिनि जो असांखे वरी यादि कयो अथनि ऐं मूंखे तमामु ख़ुशी थी आहे। उन्हनि सभिनी जो मां सलाम थो करे। हक़ीक़त करे आचर जो ॾींहुं जेको हूंदो आहे सो बाक़ाइदे सभिनी खे कमकार जो हूंदो आहे, पर जीअं ॾुकर आहे शादी वारनि लाइ ॾुकर कोन्हे। शादी ॾाढी हुई ईमानदारी सां मूंखे तमामु सुठनि दोस्तनि कार्ड आहिनि ऐं मूंखे वॾो ज़रूरत पवंदो। तंहिंजे करे मौजूदु सां हिते में टाइम वरितो आहे ऐं इंशाअल्लाह ताला अहिड़ी का मीटिंग थींदी त तव्हां वरी बि हाज़िर थींदी। यादि रखो सभु मुंहिंजा मौसम वारा बचड़ा ऐं वॾा जेके महिमान आहियो त मंज़िल थींदी वेझो, मंज़िल थींदी वेझो केतिरो न हुकुम करे उन कामयाबी तॾहिं थींदी जॾहिं हू पंहिंजी महिनत कंदो। मंज़िल परे न आहे, वेझड़ी आहे, तमामु वेझड़ी आहे, पर उन महिनत जी सख़्त ज़रूरत आहे। छो त मणियाकीअ मेरो रहे
हुए भी पिड़िया बच्चे हटियूं भी ने फर्क अचियूं हुयूं भी ने हटे सजण बाधा ईंदड़ घणो तोलूं हिका घटि इहा आदत मटे त मुल्क में मरीर थे इहो त तव्हांखे मिसाल ॾिनो आहे त असां वटि सभु कुझु आहे असां वटि सभु कुझु आहे सिर्फ़ु महिनत जी ज़रूरत आहे पोइ असां ॿिया ॻाल्हि परे न आहे छो त असीं उमती आहियूं मोहम्मद जा उन वटि तकलीफ़ूं केतिरियूं आहियूं उहा उन्हनि खे ख़बर आहे पर जो किताब सां पढ़ियो आहे अहिड़ी तकलीफ़ कंहिंखे कान आई आहे पर ख़ुदा जो पैगाम आहे हुनखे इन जा के नबी थियणो हुयो ऐं असांजा उमती उन जा आहियूं तंहिंजे करे असीं मुस्लमान आहियूं असांखे इहा ॻाल्हि मञणी पवंदी त जेको महिनत करे थो उहो कामयाबु आहे ऐं तव्हांखे इन लाइ चवां पियो त जेके नंढा ॿार आहियो अॼु स्टेज ते आहियो इनशा ताला तव्हां वॾा थी ईंदो यादि करे छॾियो हिन खां अॻु में उस्तादनि इहा ई ॻाल्हि करे चुकिया आहिनि हिकिड़े स्टेज ते आया आहिनि त महिनत ज़रूरी आहे अहिड़ा बेटो तव्हां ॿुधाया आहिनि असांखे ख़ुशी थी आहे तमामु ख़ुशी थी आहे छो त बंदी जा करार सीलो चूल्हे में बंदी जा करार सीलो चूल्हे में इहो मारीअ जो सिर्फ़ु भुटाई जे बेट में जंहिं मारी जे बेट में आवाज़ औरत जो अघु कयो आहे पढ़ियो आहे त बंदी जा करार असीलो चूल्हो में इन जो मतिलबु छा आहे त माण्हू मारीअ खां पुछो त तूं छो निंड कान थी करी कपिड़ा कान थी मटाई तड़ कान थी करी मानी कान थी खई छो ॿिया माण्हू त निंडूं था कनि जे पेट में आहिनि तूं छो छा थियो आहे जेही ॻाल्हि हीअ आहे त हू सजा वठी आया आहिनि या कंहिं कम में फासी आया आहिनि ॾोह करे आया आहिनि पर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे मां त हिते आज़ादु आहे कान का सजा आहे कान का तंहिंजे करे मूंखे डपु आहे कहिड़ो डपु आहे त मथां तलवार आहे हर तलवार आहे मूंखे ख़तरो आहे त मथां का मूंखे किरी पियो तॾहिं की मूंखे करार कोन्हे मानी नथी कयां निंड कान थी कयां तंहिंजे करे हीअ सॼी ॻाल्हि जेका आहे इल्म सां आहे इल्म जेको माण्हू पढ़ंदो कंदो पढ़ंदो महिनत कंदो राति जो जाॻ बि कंदो तकलीफ़ कंदो मानी घटि खाईंदो छो त हुनखे इल्म सां शौक़ु हूंदो त हू नेठि कामयाबु थींदो अॼु मां तव्हांखे यकीन थो ॾियारां उन सां गॾु दुआ थो करियां कहिड़ी दुआ आहे त जेके तव्हां वेठा आहियो मौजूदु वेठा आहियो उहे पंहिंजे ॿारनि खे ख़ासि करे नियाणियुनि खे बाक़ाइदे हिन ॾांहुं तरजीह ॾियो त हू ॿारड़ा पढ़नि उहो ॾींहुं परे न आहे जो तव्हांजा ॿार मथे कंदा कामयाबु न थियनि इहा मुंहिंजी तव्हांखे दुआ आहे छो त मां हिकिड़ो रिटायर माण्हू आहियां ऐं रिटायर थियण करे मुंहिंजी तालीम सां स्कूलनि सां मापत आहे तव्हां यकीन करियो त जेकॾहिं ॿी दावत हुजे हा त मां कोन चाहां पर स्कूल जी दावत ई उस्तादनि कुर्ब कयो महिरबानी करी तंहिंजे करे मां हाज़िर थियां अवल तव्हांजी हाज़िरी पोइ ॿिया कम सलाम वालेकुम साईं महिरबानी